ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं सखर मां त सखर पुलिस आरामी चोर 3 घरनि मां लखे रुपया ॿुहारे विया आहिनि। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह करे आहियूं त चोर गोपांग मोहल्ले वासी मज़हर पठान, लाला मुख्तियार ऐं इमरान अहमद जे घरनि मां पैसा ऐं सोना ज़ेवर चोराए विया आहिनि। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर अपडेट कंदासीं सखर खां। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सखर पुलिस आरामी रही चोर 3 घरनि मां लखे रुपया ॿुहारे विया। चोर गोपांग मोहल्ले वासी मज़हर पठान, लाला मुख्तियार ऐं इमरान अहमद जे घरनि मां पैसा ऐं सोना ज़ेवर चोराए फरार थी विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह करे आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं सखर खां त सखर पुलिस आरामी रही चोर 3 घरनि मां लखे रुपया ॿुहारे विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सखर जो रिपोर्टर मोरड़ो महर असां सां लाइन ते मौजूद है। जी मोरड़ा अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सखर में जो है ॾोही वारदातुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। नवपिंड थाने जे हद मां जेको आहे 3 घरनि मां जेको आहिनि ॾोहारी सोना ज़ेवर ऐं रोक रक़म जेका आहे उहा फुरे विया आहिनि। गोपांग महले मां लाला मज़हर पठान जे घर में जेको आहे अणसुञातल जवाबदार जेके आहिनि घर में दाख़िल थी करे 12 लख रुपए खां वधीक सोना ज़ेवर रोक रक़म ऐं मोबाइल फोन जेके आहिनि उहे चोरी करे विया आहिनि। साॻे ई थाणे जे हद मां जेको आहे रवासी लाला मुख्तियार जे घर मां बि जेको आहे कैश रक़म मोबाइल फोन ऐं ॿियो कीमती सामान जेको आहे जेके आहिनि चोरी करे विया आहिनि। ऐं इमरान अहमद जे घर मां जेको आहे ॾोहारियुनि जी तरफ़ां बख़्शियो नाहे वियो। उन जे घर मां बि जेको आहे फुरट कई वई आहे। मजमूई तौर ते जेको आहे नवपिंड थाणे मां जेको आहे 3 शहरनि जे घरनि में हथियारबंद दाख़िल थिया आहिनि ऐं उन्हनि जे घर में पयल जेके सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान जेको आहे फुरे विया आहिनि। मजमूई तौर ते जेका ॾोही वारदात में फुरट ॿुधाई वञे थी उहा 30 लख रुपयनि खां वधीक रक़म ॿुधाई वञे थी। ॿिन्हिनि वाक़िअनि जे ख़िलाफ़ नवपिंड थाणे ते शहरनि जे तरफ़ां LC बि दाख़िल कराई वई आहे। पर हिन महल ताईं पुलिस जेके आहिनि जेको आहे चोरी न वापसि कराए सघी आहे। नई जवाबदार जेके आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करे सघी आहे, सोगो नाहे करे सघी। शहरनि जे तरफ़ां SSP ऐं ॿियनि वस वारनि ऑफिसरनि खे अपील कई आहे त उन्हनि जे घर मां जेका फुरट कई वई आहे रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान जेको आहे उहो उन्हनि खे वापसि ॾियारियो वञे। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।